कोट शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जे अबाणे तक शहादत कोट में माज़ूर कोटा ते अमल न थी सघियो। मुबैना माज़ूरनि जूं नौकरियूं विकिरो करण ख़िलाफ़ माज़ूरनि जो कोटमोट चौक ते एहतिजाजी मुज़ाहिरो करे अलामती बुख हड़ताल कई। अॻवाननि एजाज़ अली खोसो, प्यार अली जोयो, फिदा मंगी, ग़ुलाम शबीर खुश्क, असगर खोसो ऐं ॿियनि चयो त शहादत कोट शहीद राणी बेनज़ीर भुट्टो जो अबाणो तक आहे। शहीद राणी अवाम ख़ातिर पंहिंजी जान जो नज़रानो पेश कयो। पंहिंजे दौर हुकूमत में लखनि जे तादाद में ग़रीब माण्हुनि खे घर वेठे नौकरियूं ॾिनियूं, पर अफ़सोस जो असां मज़ूरनि जी कोटा में मिलंदड़ नौकरियुनि में DC कंबर शहादत कोट, इमदाद अबड़ो ऐं PP ज़िले जे सदर कमरदीन गोपांग मज़ूरनि जी कोटा ते अमल न कंदे मिली भगत करे लाड़काणे ऐं ॿियनि शहरनि ते पंहिंजे मिटनि माइटनि ऐं पैसनि एवज़ नौकरियूं खपाए असां मज़ूरनि खे नौकरियूं न ॾियण पिनण ते मजबूर कयो वियो आहे, जेको मज़मत जोॻो अमल आहे। हुननि चयो त शहीद राणी जो पुटु बिलावल भुट्टो खे इल्तिजा था कयूं त ज़िले कंबर शहादत कोट में मज़ूर कोटा ते अमल कराए DC ऐं ज़िले चेयरमैन ख़िलाफ़ इंक्वायरी कराई वञे। ॿी सूरत में 27 डिसंबर ते शहीद राणी जे मज़ार ते नौकरियूं खपंदड़नि ख़िलाफ़ एहतिजाज कयो वेंदो। गुलज़ार अहमद चांडियो, कोशिश डिजिटल, शहादत कोट।